नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में ख़बर ॾींदा हलूं त सीतारोड में गुज़रियल 4 ॾिहाड़ा पहिरीं जانوري मोहल्ला जे रवासी 9 साला मंठार जانوري खे कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी करे विधो आहे, जंहिंजी ख़बर अवामी न्यूज़ ते नशर थियण बाद टाउन इंतज़ामिया हरकत में आई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीतारोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सीतारोड में गुज़रियल 4 ॾिहाड़ा पहिरियां जانوري महला जे रहिवासी 9 साला मंठार जانوري खे कुतनि ज़ख़्मी करे विधो हुयो, जंहिं खां बाद में अवामी न्यूज़ चैनल ते ख़बर नशर थियण बाद टाउन इंतज़ामिया सीतारोड पारां जल्द खां जल्द रोलू कुता मार मुहिम शुरू करे 100 खां 150 कुता मीडिया सेल इंचार्ज नजम सोलंकी जी निगरानी में रोलू कुता माराया विया आहिनि। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।